हिकड़ा चरिया हाणे रमज़ान शरीफ़ अचे तो नी छा कंदा आहिनि चरिया ख़बर अथव रोज़ो बि हूंदो अथनि वरी ड्रामा ॾिसंदई वरी टीवी ॾिसंदई अड़े छा थो करे मिड़ई टाइम पास थो कयां हाँ जुआ रोज़ा रखी हल भेण जा पुट सफ़ा तव्हां बि पूरा लॻा पिया खोड़ीअ खे ई घुमरी आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जे रोज़ो रखी टीवी ॾिठी ॿुधजो जे रोज़ो रखी टच मोबाइल में टिकटॉक जा वीडियो ॾिठा जे रोज़ो रखी गलत माइन जूं तस्वीरां ॾिठियूं या ये आम माइन जा फोटो ॾिठा अल्लाह जी ज़ात जो कसम खणी थो चवां जे रोज़ो रखी राग ॿुधो ॼण कुते लंघण काजो जे रोज़ो रखी जुआ खेॾी जे रोज़ो रखी गुनाह कयो रिश्वत ॾिनी वती व्याज ॾिनो वतो इन ॼण कुते लंघण काजो जरे बराबर सवाब न मिलंदो रोज़ो सिर्फ भुख जो नालो नाहे रोज़ो सिर्फ इन जो नालो नाहे रोज़ो परहेज़गारी जो नालो आहे रोज़ो पंहिंजनि अखियुनि खे गुनाहनि खां बचाइण जो नालो बि आहे रोज़ो पाण खे ज़ुबान खे गुनाहनि खां बचाइण जो नालो बि आहे रोज़ो रखी कंहिंजी गिला ग़ीबत नाहे करणी रोज़ो रखी कूड़ नाहे नहणा रोज़ो रखी कंहिंखे गारियूं नाहे ॾियणियूं रोज़ो रखी कंहिंजी ऐब जोई नाहे करणी रोज़ो रखी कंहिं मुसलमान भाउ खे धक नाहे नहणा रोज़ो रखी करे ओ यारो ओ अल्लाह वारो ओ बाबरो रब जा संभालियो पाण रोज़ो रखी करे वेठा हाँ कच्चियूं ॻाल्हियूं किनियूं ॻाल्हियूं उघाड़ियूं ॻाल्हियूं न कंदा कयो ज़रे जो सवाब न मिलंदव जेकॾहिं रोज़ो रखो था त सही माना में रोज़ो रखो परहेज़गारी पाण में पैदा कयो अखियुनि खे गुनाह खां बचायो कननि खे गुनाह खां बचायो सारे जिस्म खे गुनाह खां बचायो परहेज़गारी वारो रोज़ो रखो अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा प्यारा नबी चवनि मन साम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि व मा तअख़र जेको परहेज़गारी सां हिकिड़ो रोज़ो रमज़ान जो पहिरियों रखे थो त अल्लाह अॻियां पिया सॼी ज़िंदगी जा गुनाह माफ़ थो करे छॾे मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो अची वियो रमज़ान शरीफ़ जो इंशाअल्लाह ताला रमज़ान में जो टीवियूं कम में पेटन में जो बंद करे छॾींदा जो इंशाअल्लाह ताला रमज़ान में टच मोबाइलूं बंद करे रखी छॾींदा मां मौलवियुनि खे बि चई हूंदो आहियां हा मौलवी भी बंद करन हिकड़ा वरी मौलवी टच मोबाइल में बैठा कुरान जी तिलावत करा यो शैतान जो दुख यारो जेको इन कुरान मजीद जे खरण में मज़ो आ जेको इन कुरान मजीद जे हथ लगाइण में मज़ो आ जेको इन कुरान मजीद के चुमण में मज़ो आ जेको इन कुरान मजीद के अखियुनि सां लगाइण में मज़ो आ जेको इन कुरान मजीद के भाकुर पाइण में मज़ो आ वो टच मोबाइल में काथे आ मज़ो ओ यारो जेका हिन कुरान मजीद में रूहानियत आ वो टच मोबाइल में नाहे शैतान जे धोखे खां बचो यहूद ने नसारन जे धोखे खां बचो हाफ़िज़ ओ आलम ओ आम मुसलमान हो जेके भी ता टच मोबाइल जे कुरान पढ़दा हो मां मोदबाना गुजारिश तो क्या वो मज़ो वाफरत व रूहानियत टच मोबाइल में नाहे जेका इन पाण में कुरान मजीद में आ हिन कुरान मजीद जे खण में आराम हिन खे चुमी ॾियण में आराम हिन खे अखियुनि सां लगाइण में आराम हिन खे भाकुर पाइण में आराम ओ यारो मां त दोस्तनि खे मुजरब वज़ीफ़ो ॿुधाईंदो आहियां त जॾहिं बि तव्हां परेशान थियो मायूस थियो ग़मगीन थियो जॾहिं पाण खे हिकिड़ो महसूस थियो वुज़ू करे बिस्मिल्लाह करे कुरान मजीद खणी चुमियो हुन अखियुनि ते घुमाए कुरान मजीद सां भाकुर पाए छड़ी वई रहो तॾहिं बि तव्हां ईअं महसूस कंदो ॼण त सॼी दुनिया जी अल्लाह ताक़त तव्हांजे हवाले करे छॾी आहे अजीजो हिन कुरान शरीफ जे पाण में वरी अल्लाह सी रहमत रखी आहे बरकत रखी आहे टच मोबाइल में एप्लीकेशन में थोड़ी आहे इरादो को इंशाअल्लाह ताला रमजान में टच मोबाइल को जान छॾाईंदा
घटि में घटि 3 ॾींहं त परहेज़ कयो तव्हां बि हां तो फाटियो मोबाइल जे लाइ टीवियूं जो इंशाअल्लाह बंदि कंदासीं चो इंशाअल्लाह रमज़ान में जुआ बंदि कंदासीं मन रमज़ान में बंदि कयो त अॻिते बि अलाह करे हेर पइजी वेंदव चो इंशाअल्लाह ताला रमज़ान में तौबा ताइब थींदासीं रहमत वारो महीनो तो जे बरकत वारो महीनो ओ यारो नबी ने फरमायो 11 महीना बनाए मानो अल्लाह जी रहमत के गोलींदा रमज़ान में अल्लाह जी रहमत बानने के गोली नहीं वठदी ओ यारो अल्लाह ताला रमज़ान में जन्नत जा दरवाजा बंद कराए छॾींदो जन्नत जा दरवाजा ठही खोलाए छॾींदो जीअं अल्लाह ताला शब बरात वारी रात दुनिया वारे आसमान ते लही आयो ईअं रमज़ान जी हर रात में अल्लाह दुनिया वारे आसमान ते लही ईंदो आहे ऐं फरमाईंदो आहे को गुनाहगार हिन रमज़ान जी रातनि में मूंखां माफ़ी वठे त उमिरि जे गुनाहनि जी मां माफ़ी ॾियां आहे कोरे औलादो हिन रमज़ान जी रातनि में मां अल्लाह खां दुआ घुरे त मौला असांजो भरे छॾियां आहे को बीमार हिन रमज़ान जी रातनि में मूंखां दुआ घुरे त मां सिहत नसीब कयां आहे को मसइला में फाथल हिन रमज़ान जी रातनि में दुआ घुरे त मां मसइला हल करे छॾियां अम्मन युजीबुल मुज़तल्ला इज़ा ويكشف السوء ويجعلكم خلفاء الأرض أإله مع الله قليلا ما تذكرون अॼु इरादो कयो इंशाअल्लाह रमज़ान जी तयारी कंदासीं इंशाअल्लाह रोज़ा रखदासीं इंशाअल्लाह तरावीह नमाज भी पढ़दा एकड़ा वरी रोजा रखदा तरावीह नमाज न पढ़दा अजीजो इनन जो भी रोजो टंगियो पियोंदो आसमान ऐं ज़मीन जे विच में तरावीह ईअं ज़रूरी आहिनि जीअं भाॼीअ में लूण ज़रूरी आहे तंहिंजे करे अॼु इरादो कयो तरावीह भी पढ़दा ऐं चुस्तीअ सां पढ़दा हिकिड़ा वरी टोटी वेही रहंदा पोइ तो ओ हाफ़िज़ खे चवंदा बा पहिरियों मिड़ई रकात थोरी डिगड़ी कजांइ पोइ बाक़ी मिड़ई थोरी मुख़्तसर कजांइ असां बि नथा सघूं अहिड़ा चंडरा टोटी जमाए थी पोयों सुम्ही पिया आहिनि पहिरीं रकात में वेचारो पाण अकेलो इमाम बीठो आहे बाक़ी सॼी जमात ईअं फंडरी पई आहे ओ जंहिंमहिल रुकू में वेंदो पोइ सभु भॼदा ईंदा अजीज़ो इहा अटकल सटकल अल्लाह जी इबादत में न कयो तंहिंजे करे अॼु इरादो कयो इंशाअल्लाह ताला हिम्मत करे जो सभु नमाज़ तरावीह पूरियूं जो पूरियूं पढ़ंदा ऐं बाक़ायदा निभाईंदा कुर्सी जी भी अटकल न कजो हिकिड़ा वरी पोड़ा वरी चवंदा 50-60 साल असां बि नथा सघूं अल्लाह जी ज़ात जो कसम आहे बाबा मरहूम हेॾो पोड़ो माण्हू तॾहिं बि सभु तरावीह नमाज़ बि पढ़ंदो के बाबा के चयो नहीं में खादा तू पोड़ो माण्हू कुर्सी रखी पढ़ पाण फरमायूं त वाह जेका नमाज में बीहण में अल्लाह ताला आराम में मज़ो रखियो आहे जेको रुकू ऐं सजदे में उथण वेहण में अल्लाह ताला वर्जिश रखी आहे जेका फरहत रखी आहे उहा वेहण में किथे आहे बाबा पोड़ो माण्हू भी सभु तरावीह नमाज बि पढ़ंदो अॼु कहिड़ा कहिड़ा तव्हां इरादो था कयो इंशाअल्लाह बि करे पढ़ंदा अटकल न कंदा जो भलारो महीनो तो अचेव तंहिंजे करे भलारे महीने जी तयारी कयो अजीजो मेहरबानी करे पाण संभालियो जेके भी पाण में कमियूं कोतायूं अथव कुरान मजीद जे आईने सां ख़त्म कयो प्यारे नबी मोहम्मद करीम जे ज़िंदगी जे आईने सां ख़त्म कयो हयाती ते को भी एतबार न आहे ज़िंदगी ते को भी भरोसो न आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायुमि अल्लाह ताला तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह ताला तव्हां असांखे सही माना में मुस्लमान बणजण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए हे दीनी जलसो अल्लाह ताला क़बूल मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए सभिनि जे मथां अल्लाह रहम ऐं करम जी नज़र फरमाए सभिनि जी अल्लाह इज़तनि जी हिफ़ाज़त फरमाए सभिनी जी जाननि जी अल्लाह हिफ़ाज़त फरमाए सभिनि जे बच्चनि ॿारनि खे अल्लाह पर्दो नसीब फरमाए सभिनी खे अल्लाह से जल्दी न्याण नुथाण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए
सभिनी खे अल्लाह पुटन परणाइण जी जल्दी तौफीक नसीब फरमाए सभिनी खे अल्लाह सही सही माना में सोने नबी मोहम्मद करीम जी गुलामी नसीब फरमाए रब्बना आतना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरत हसनतुम व किना अज़ाबन नार या अजीज या गफ्फार अल्लाह से असां खे कुरान मजीद सां सच्चो बणा ए इलाहुल आलमीन असां खे राग को नफ़रत नसीब फरमा ए इलाहुल आलमीन असां खे साज़ को नफ़रत नसीब फरमा ए इलाहुल आलमीन असां खे गानन को नफ़रत नसीब फरमा अल्लाह से ड्रामन को टीवन को वीसीआरन को चरन मायन को इन्हनि को नफ़रत नसीब फरमा ए इलाहुल आलमीन असां खे सच्चो ऐं पक्को मुसलमान बणा ए इलाहुल आलमीन प्यारे नबी मोहम्मद करीम जो सच्चो आशिक़ बणा ए इलाहुल आलमीन हुज़ूर जी सच्ची गुलामी नसीब फरमा ए इलाहुल आलमीन असां खे नमाज जी पाबंदी नसीब फरमा ए इलाहुल आलमीन असां खे दाढ़ी रखण जी तौफीक नसीब फरमा ए इलाहुल आलमीन इन्हनि मुजाहिदनि हेॾो वॾो जलसो करायो आहे हेॾो वॾो इज्तिमा करायो आहे अलाए काथों काथों क़ुर जी मोहबत में वीचारा आया आहिनि अल्लाह से समूरनि जी हाज़िरी क़बूल फरमा समूरनि जो वेण कबूल फरमा जिन तावन कयो अल्लाह से इन जलसे में रुपियो रुपियो अल्लाह से सभिनि खे बरकतूं नसीब फरमा बई जान सभिनि जा आबाद फरमा ए इलाहुल आलमीन तू रहीम तू करीम तू अरहमुर राहिमीन असां जा हथड़ा कबूल फरमा असां जो वेण कबूल फरमा असां खे गुनाहनि जी माफ़ी नसीब फरमा ए इलाहुल आलमीन असां खे क़ब्र क़यामत जी तैयारी नसीब फरमा अल्लाह से असां खे आखिरत जी तैयारी नसीब फरमा ए इलाहुल आलमीन रमज़ान शरीफ जो महीनो अची रहियो आहे उन जी क़दर करण जी असां खे तौफीक नसीब फरमा रागन को साज़न को गानन को बिलख़ुसूस रमज़ान जे महीने में असां खे बचाए जाए बद नज़री को असां खे बचाए जाए ए इलाहुल आलमीन जेके भी नियाणियूं विहारियूं वेठा आहिनि उन्हनि खे उथारण जी तौफीक नसीब फरमा अल्लाह से जेके पुट नथा परणाइनि उन्हनि खे पुटनि परणाइण जी तौफीक नसीब फरमा ए इलाहुल आलमीन तू रहीम तू करीम सभिनी जे हाल जे मथां रहम जी नज़र फरमा करम जी नज़र फरमा अल्लाह से जेके भी हिते कादियाननि सां ताल्लुक़ था रखनि इन्हनि खे सचो ऐं पक्को मुसलमान बणा ए इलाहुल आलमीन हुज़ूर मोहम्मद करीम जी नबूवत सुञाण जी इन्हनि खे तौफीक नसीब फरमा ए इलाहुल आलमीन असां इन्हनि जे लाइ दुआ कयूं इन्हनि खे हिदायत नसीब फरमा इन्हनि खे सम्झ नसीब फरमा रब साईं जेके बीमार हिन पिंडाल में हिन ॻोठ में हिन इलाइक़े में जेके भी मरीज़ आहिनि मर्द या मायूं सभिनी खे सिहत नसीब फरमा सभिनी खे शफ़ा कामिला आजिला नसीब फरमा ए इलाहुल आलमीन जेके बेनमाज़ आहिनि उन्हनि खे नमाज़ जो नूर नसीब फरमा हाँ यको तो घुरे मौला तुम्हें बोड़ो हलाई अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।